हैदराबाद जो जेको तारीख़ी क़िलो आहे उन जूं मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि, नवादरात आहिनि, ख़ासि तौर ते जेके वॾी तारीख़ी अहमियत रखनि थियूं, उहे दरबदर आहिनि। उन्हनि जो जेको आहे किथे बि पतो न आहे। हुन वक़्तु मौजूदु आहियां हैदराबाद जे तारीख़ी पके क़िले जे अंदरि, ऐं हिते आउं तव्हांखे ॾेखारियां त हीउ जेको शाही गेट, शाही दरवाज़ो, हीउ उनजो हिकिड़ो ताक़ पियल आहे। हिन ताक़ जी अहमियत ऐं हिन जी ख़ासियत जो अंदाज़ो तव्हां हिनखे ॾिसी लॻाए सघो था त हीअ 6 खां 7 इंच हिन जी जेका वेकर आहे, हुन सां गॾु जेको आहे हीअ 10 फुट जो हिकिड़ो ताक़ आहे हिन जो, जंहिंमें आला क़िस्म जो काठ इस्तेमालु थियल आहे। ॿुधायो पियो वञे त हिन में जेको आहे हीअ जेको सागवान जी काठी सां तयारु थियल आहे, ऐं जॾहिं त हिन में जेके लोह लॻियल आहे, जेके इहो बि जेको रुख जो ख़ासि तरीक़े सां ठहिरायो आहे। ऐं इहो बि ॿुधायो पियो वञे त हिते हीउ दरवाज़ो लॻाइण जो मक़सदु इहो हो त जॾहिं जंगूं लॻंदियूं हुयूं त हाथियुनि सां हमिलो थींदो ऐं हाथियुनि जे वज़न ऐं उनजे ज़ोर सां जेको आहे हीउ दरवाज़ा खोलिया वेंदा हुआ। हिन दरवाज़े जी हालत त हीउ दरवाज़ो जेको आहे हंधि हंधा जेको आहे ख़तमु थींदो पियो वञे। हिन खे बाहि ॾेई साड़ण जी कोशिशि कई वई आहे, जॾहिं त काठ आला क़िस्म जो आहे, इन करे उॾई जेको आहे उन ते असरु कोन कयो आहे, पर पाणी जेको आहे उनखे ख़राबु कयो आहे। जॾहिं ॿिए पासे अगरि हीउ पीस ॾेखारियूं तव्हांखे त हिन पीस खे जेको आहे हथ सां कटियो वियो आहे, हिन सां काराई सां हीउ कटियल आहे ऐं कटे करे हिन जी काठी जेका खणण जी कोशिशि कई वई आहे। त हीअ जेका पके क़िले सां रिलेटेड जेके शयूं आहिनि, तमामु घणियूं अहम शयूं आहिनि, उन्हनि खे हथ सां जेको आहे तबाह कयो पियो वञे। ऐं अहिड़ी जेका शइ आहे जेका पके क़िले जी ख़ासि जेका मुख्य दरवाज़े ते जेको गेट लॻियल आहे, उहो बि हिन वक़्तु जेको आहे ज़बून अली जो शिकार आहे ऐं हिकिड़े किचिरे जे ढेर में पियो आहे। जॾहिं त ॿिए पासे केतिरियूं अहिड़ियूं अहम शयूं आहिनि जेके हिन क़िले मां ग़ाइबु कयूं वियूं आहिनि। जी।